बिडशा मां ख़बर ॾींदा हलूं त SUP जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह बिडशा पहुची पीर ऑफ बिडशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी सां वालदा जी वफ़ात ते तज़ियत कई ऐं दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े हाज़िरी भरे दुआ घुरी आहे, जॾहिं त पार्टी अॻुवान शकूर नाज़ ख़ासकेली सां बि तज़ियत कई। भिटाई जी मज़ार ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त सिंध ख़िलाफ़ ॿीहर साज़िशूं थी रहियूं आहिनि। असां वटि MNA ऐं MPA इलेक्शन लाइ पाण धाड़ेल पालींदा आहिनि, चोरनि ते हथ रखंदा आहिनि जेके इन्हनि खे पोलिंगूं कटराए ॾींदा आहिनि। सिंध में करप्शन जो राॼ आहे। चिनाब डैम लाइ पैसा घुरिया विया आहिनि। जलालपुर कैनाल ठहे पियो, कूड़ो दिलासो ॾेई सिंध जी अवाम सां दोखो कयो पियो वञे। उन मौक़े ते रोशन बुरड़ो, अनवर बुरड़ो, शकूर नाज़ ख़ासकेली ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।